सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सिंध जे तफ़रीही माॻ गोरख हिल स्टेशन तां बरतरफ़ थियल मुलाज़िमनि पारां बहाली लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अदालत पारां तलब करण बावजूदि डीजी गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी अदालत में पेश न थियो, जंहिं ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेसि शोकाज़ नोटिस जारी करे 4 नवंबर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। यादि रहे त साल 2019 में सिंध जे तफ़रीही माॻ ते आरज़ी तौरु कमु कंदड़ 75 मुलाज़िमनि खे बिना जवाज़ नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो, जंहिंखां पोइ मुतासिर मुलाज़िमनि वकील साजिद अली गोरड़ जे मार्फत सिंध हाई कोर्ट हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मुतासिर मुलाज़िमनि मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो त हू गुज़िरियल वॾे अरसे खां गोरख हिल स्टेशन ते कमु करे रहिया हुआ, खेनि पको करण बदिरां ओचितो बिना कंहिं सबब जे नौकरियुनि तां बरतरफ़ करे बेरोज़गार कयो वियो आहे। मुलाज़िमनि पंहिंजे दरख़्वास्त में सेक्रेटरी कल्चर गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी जे चेयरमैन, डायरेक्टर जनरल ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर खे धुर बणाईंदे चयो त रोज़गार खसिजी वञण खां पोइ संदनि घरनि जा चुल्हा उझामी विया ऐं हू सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मुलाज़िमनि पारां दाख़िल दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जज जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो ऐं जस्टिस राशिदा असद ते ॿधल डिवीज़न बेंच ॿुधणी कई। अदालत दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे मुलाज़िमनि खे बिना सबब बेरोज़गार करण बाबति डायरेक्टर जनरल खे तफ़सीली रिपोर्ट सां पेश थियण जो हुकुम ॾिनो, पर अदालत पारां तलब करण बावजूदि डीजी गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी पेश न थियो, जंहिं ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेसि शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो ऐं केस जी ॿुधणी 4 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे।